वाह 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 वाह, सफ़ा भलो पिज़्ज़ो आहे। वज़न बि वधाए थो पर को मसलो न आहे, पिज़्ज़े जो मज़ो ई पंहिंजो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं अॻे चकर मूं चयो हुउमि त बरियाल में पिज़्ज़ो खाईंदुसि। अचो त तव्हांखे ॾिसां त बरियाल में पिज़्ज़ो कीअं खाइजे। जेसीं हलूं था पिज़्ज़े जी दुकान ताईं ऐं तेसीं तव्हां ॿुधायो त मुंहिंजो वीडियो कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहियो। जेके नवां दोस्त मुंहिंजे वीडियो ते आहिनि त महिरबानी करे कमेंट लाइक ऐं शेयर कनि। बरियाल वारा पिज़्ज़ो खाइण जे लाइ तव्हांखे अचिणो आहे मखबज़ में। हिते अंदरि घिड़ी आख़िर में जेको मखबज़ हूंदो आहे, जेके माना असां चवंदा आहियूं त बेकरी चवंदा आहियूं, जेको सिंधी में त उहा बेकरी आहे। माशाल्लाह बेकरी जे अंदरि जेके आहिनि हर क़िस्म जूं शयूं तयारु थियनि थियूं, जंहिंमें हिकिड़ी कतल वारी रोटी हूंदी आहे। हीअ असांजो पिज़्ज़ो जेको ताज़ो ताज़ो गरम गरम ठही अंदरां निकितो आहे मशीन मां। पोइ असां पिज़्ज़ो जो टुकड़ो वरितोसीं। सॼो पिज़्ज़ो असां न वठंदासीं, छो त मां तव्हांखे थोरो डेमो ॾेखारणो हो। सॼो पिज़्ज़ो तक़रीबन 15 रियाल जो आहे ऐं पिज़्ज़े जो 6 हिसो जेको आहे तक़रीबन 2 रियाल जो आहे। सॼो पिज़्ज़ो खाई जान खे नुक़सानु ॾियण खां बहितर आहे त माण्हू अधु पिज़्ज़ो खाई ऐं पाण खे ख़ुशि रखे। हीअ हुयो असांजो 2 रियाल जो पिज़्ज़ो। वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ।